अस्सलाम वालेकुम प्यारा बारो आओ नूर समूह तो नूर समूह यूट्यूब चैनल प्यारा बारो अॼु असीं क्लास 9 जो यूनिट नंबर 1 शुरू कयूं पिया द लास्ट सरमन ऑफ द होली प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरी खुतबो द खासलुल्लाह लास्ट आखिरी सरमन खुतबो ऑफ जोजा जी द खासलुल्लाह होली सगोरो पाक प्रॉफिट नबी और होली प्रॉफिट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम is the last of the prophets. असांजो नबी सगोरो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी आहे और असांजो होली सगोरो प्रॉफिट पैगंबर मुहम्मद सारायल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो इज़ आहे द खासलुल्लाह लास्ट आखिरी ऑफ जोजा जी द खासलुल्लाह प्रॉफिट्स नबी जमा प्रॉफिट्स. Holy Prophet Muhammad ﷺ was born in 571 AD at Makkah, Saudi Arabia, in a respected Quraysh family. Hazrat Muhammad Mustafa ﷺ 571 सन में जाओ हो मक्के सऊदी अरबिया जे शहर में एक मोतबर इज़्ज़त वारी कुरैश फैमिली में. होली सगोरो प्रॉफिट पैगंबर नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो सारायल वाज हो बाण जाओ इनमें 571 एडी सन एट में वट मक्का शहर नालो सऊदी अरबिया मुल्क नालो इनमें आहे हिकु रिस्पेक्टेड इज़्ज़तदार कुरैश कबीले जो नालो फैमिली खानदान. The Quraysh used to worship idols and did not believe in one God. Quraysh भूतन जी पूजा कंदा हुआ ऐं हिकु अल्लाह खे न मञींदा हुआ अक़ीदो न रखंदा हुआ. द खासलुल्लाह कुरैश कबीले नालो यूज़ टू उहा आदत जेकी पुराणी हुजे हाणे न रहिजे उनखे पाण उन लाइ यूज़ टू इस्तेमालु कंदासीं. वर्शिप पूजा आइडल्स बुत एंड ऐं डिड नॉट न कई बिलीव अकीदो यकीन इनमें वन हिकु गॉड अल्लाह खुदा. प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आस्क्ड द कुरैश नॉट टू वर्शिप देयर फॉल्स गॉड्स. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरैशन खे चयो त हो पंहिंजे कूड़नि खुदानि जी पूजा या इबादत न कनि. प्रॉफिट पैगंबर आस्क्ड चयो पुछियो not na to worship puja kan ibadat kan their sandan false kuda gods khuda. He told them that he was the prophet of Allah and asked them to accept Islam and to worship the one and only true God. हुन उन्हनि खे चयो त हू अल्लाह जो पैगंबर आहे ऐं उन्हनि खे चयो त इस्लाम क़बूल कनि ऐं सिर्फ़ हिकु अल्लाह जी इबादत कनि. ही हू टोल्ड चयो त उन्हनि खे दैट त ही हू वाज़ हो द ख़ासि लफ़्ज़ लाइ प्रॉफिट नबी ऑफ जोजा जे अल्लाह तबारक ताला जो नालो ऐं नई चयो पुछियो त उन्हनि खे टू एक्सेप्ट क़बूलण इस्लाम सलामती वारो दीन सम्झो ऐं नई टू वर्शिप इबादत करणु द ख़ासि वन हिकु ऐं नई ओनली फ़क़त ट्रू सचो गॉड अल्लाह. मोस्ट ऑफ देम रिफ्यूज़्ड टू एक्सेप्ट इस्लाम. उन्हनि मां केतिरनि ई इस्लाम क़बूल करण खां इनकार कयो. मोस्ट ऑफ देम उन्हनि मां केतिरा ई रिफ्यूज़्ड इनकार कयो टू एक्सेप्ट क़बूलण इस्लाम दीन सॼो. दे थॉट that he was against their gods and their ancestors. हुननि सोचियो त हू संदन ख़ुदानि ऐं संदन अबनि ॾाॾनि जे दीन जो या अबनि ॾाॾनि जो मुखालिफ़ आहे. They way thought सोचियो that he who was हो against खिलाफ their संदन gods बुत ख़ुदा and ऐं their संदन ancestors अबा ॾाॾा. They opposed this new faith so much that the Prophet ﷺ had to ask the believers to migrate to Yathrib, a city
320 kilometers 200 miles north of Makkah. हुननि नए अक़ीदे जी मुखालफ़त कई एतिरी ज़्यादा जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि संदसि पोइलगनि खे चयो त हो यसरब ॾांहुं हिजरत करे वञनि, हिकु शहर जेको 320 किलोमीटर ऐं 200 मील मके जे उत्तर में हो। दे उहे अपोज़ मुखालफ़त कई। दिस ही न्यू नऊं फेथ अक़ीदो so much तमामु घणी दैट त जीअं द ख़ाज़ल लाइ प्रॉफिट नबी हेड खे आयो वटि आहे टू आस्क पुछणु चवणु, द ख़ाज़ल लाइ बिलीवर्स अक़ीदतमंद, टू माइग्रेट हिजरत करणु, टू ॾांहुं तरफ़ यसरब शहर जो नालो ऐं हिकु सिटी शहर नॉर्थ उत्तर। बट विथ टाइम as many people started accepting his message and converting to Islam, the Quraysh became more aggressive and started making attempts on his life. पर वक्त सां केतिरनि ई माण्हुनि इस्लाम जो पैगाम क़बूल कयो ऐं इस्लाम ॾांहुं तब्दील थिया, यानी मुस्लमान थिया। कुरैशियुनि जो रवैयो तमामु घणो जाराणो थी वियो ऐं हुननि संदसि यानी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते हमला करणु शुरू कया, यानी उनखे शहीद करण जो नौज़बिल्ला प्रोग्राम करणु शुरू कया। बट पर विथ सामा खां टाइम वक़्तु एज़ मैनी केतिरा ई पीपुल माण्हू स्टार्टेड शुरू कयो एक्सेप्टिंग क़बूल करणु हिज संदसि मैसेज नियापो पैगाम ऐं कन्वर्टिंग तब्दील थियणु टू ॾांहुं तरफ़ इस्लाम असांजे दीन नालो, द ख़ाज़ल लाइ कुरैश ख़ानदान बेकम थियणु हुअणु मोर ज़्यादा एग्रेसिव जारियाणा ऐं स्टार्टर शुरू कयो मेकिंग ठाहिणु करणु अटेम्प्ट्स कोशिश करणु ऑन ते मथे हिज संदसि लाइफ ज़िंदगी। Hence, when Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam got positive signals from Yasrib, he also decided to migrate there. जीअं ई जॾहिं पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यसरब खां मुसबत इशारा महसूस कया, हुन पिणु हिजरत करण जो फ़ैसिलो कयो। आफ्टर 8 days जर्नी 8 ॾींहंनि जे मुफ़ासत या सफ़र खां पोइ ही रीच द outskirts of Yasrib on 28 June 622। 8 ॾींहंनि जे सफ़र खां पोइ हू 28 जून 622 में यसरब जे इर्द गिर्द ॿाहिरी पासे गिरदो नवा में पहुतो। आफ्टर खां पोइ 8 ॾींहं जर्नी सफ़र मुसाफ़िरी ही हू रीच्ड पहुतो द ख़ाज़ल लाइ आउटस्कर्ट्स गिरदो नवा पसगिरदाई में आप जो जाजी यसरब शहर नालो आन ते 28 28 622 622 ते। But he did not enter the city directly। पर हू सुधी तरह शहर में दाख़िल न थियो। But पर हू did not न कयो इंटर दाख़िल द ख़ासि लाइ सिटी शहर डायरेक्टली सुधी रीत। He stopped at a place called Quba, a place some miles from the main city, and built a mosque there। हू कुबा वारी जगह ते रुकियो तरसियो जेका कुझु मील शहर खां परे हुई, जेका जगह शहर खां कुझु फ़ासिले ते हुई ऐं उते हिकु मस्जिद तामीर कई। On 2 July 622 Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam entered the city। 2 जुलाई 622 ते पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहर में दाख़िल थिया। This event is known as Hijra and marks the beginning of the Islamic calendar। ही मौक़ो हिजरा यानी हिजरत सां ॼातो वञे थो ऐं इहो इन सां इस्लामी कैलेंडर जी शुरूआत थी। This event मौक़ो इज़ आहे नोन ॼातो वञे थो एज़ जीअं हिजरा हिजरत ऐं मार्क्स शुरू करे थो निशानी ॾिए थो द ख़ासलो आहे बिगिनिंग शुरू
Afjojaji the Khazullah Islami calendar Salnamu. Yasrib was soon renamed Madinatul Nabi, literally city of the Prophet, but Al-Nabi was soon dropped and its name became Medina, meaning the city. Yasrib jaldi Madinatul Nabi जे नाले सां सजण शुरू थियो, पैगंबर जो शहर, पर पोइ नबी मंझांसि निकिरी वियो ऐं शहर बणिजी वियो मदीना, जंहिंजी माना आहे शहर. यसरब शहर जो नालो आगाटो जेको मदीने जो हो सोन जल्दी रीनेम्ड नालो तब्दील थियो मदीनतुल नबी, नबी जो शहर लिटरली जंहिंजी माना थिए थी मदीनतुल नबी, जंहिंजी माना थिए थी लफ़्ज़ी माना थिए थी पैगंबर जो शहर, लिटरली लफ़्ज़ी माना सिटी शहर द खज़ला प्रॉफिट नबी, बट पर वाज हो सुन जल्दी ड्रॉप्ड किरी वियो, ख़त्म थी वियो एंड ऐं इट्स यो नेम नालो बिकम थियो मदीना, मदीने शहर नालो, मीनिंग माना द सिटी शहर. At the time of arrival of Prophet Muhammad Sallallahu Alaihi Wasallam in Medina, city had 4 broad group of people. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदीने में पहुचण वक़्तु इहो शहर माण्हुनि जे 4 वॾनि टोलनि ते मुश्तमिल हो. At the time जे वक़्तु ऑफ जोजाजी अराइवल पहुचण द ऑफ जोजाजी प्रॉफिट पैगंबर मोहम्मद साराइल इनमें द खज़लवा सिटी शहर हेड खयो वठो 4 ब्रॉड वॾा ग्रुप्स टोला ऑफ जोजाजी people माण्हू. There were the Muslims, including those who were from Medina and those who had migrated from Mecca. उहे मुस्लमान हुआ बशमूल उहे जेके मदीना खां आया हुआ ऐं उहे जेके मक्के खां हिजरत करे आया हुआ. देर अॻियां ईंदो त हुनजी ख़ासि माना कोन निकिरंदी. वर हुआ मुस्लिम्स मुस्लमान इंक्लूडिंग बशमूल दोज़ उहे हू जेके वर हुआ फ्राम खां मासां मदीना शहर नालो एंड ऐं दोज़ उहे हू जेके हेड माइग्रेटेड जेकॾहिं असीं हिनखे पढ़ंदासीं त इहो थींदो पास्ट पार्टिसिपल. उहो ग्रामर जे सेक्शन में किन ते ॻाल्हाईंदासीं. सिर्फ़ु लफ़्ज़ी माना खे ॾिसूं था हेड खे अलॻि माना कढी सघंदो खे हो वठो माइग्रेटेड हिजरत कई फ्राम खां मासां मक्का शहर. Then there were the hypocrites, that is those who embraced Islam in a name only. पोइ उहे जेके मुनाफ़िक़ हुआ जिन सिर्फ़ नाले जो इस्लाम क़बूल कयो हो, but actually were against it, पर हक़ीक़त में उनजे ख़िलाफ़ हुआ. Then पोइ देर जी माना त नथा करूं वर हुआ त खज़लवा hypocrites मुनाफ़िक़ that जेके इज़ाए दोज़ उहे हू जेके एम्बेस्ड क़बूल कयो इस्लाम असांजे दीन नालो नेम नालो ओनली फ़क़त, बट पर एक्चुअली दरअसल हक़ीक़त में वर हुआ अगेंस्ट मुखालफ़ एट नहीं जे.